मुबारकपुर विचों ॻोठाणनि जो मुबैना धमकियूं मिलण ऐं फ़सुल खे नुक़सान पहुचाइण ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठ सुलेमान बंबल वासिन सारियुनि जो बेजारो खणी मुबैना धमकियूं ॾींदड़नि ख़िलाफ़ एहतजाज कयो। ॻोठाणनि जो चवणो त माशूक उर्फ़ मुश्तू बंगुलाणी 5 ॻोठाणनि खां भतो घुरियो आहे, न ॾियण ते मारण जूं धमकियूं पियो ॾे। उन्हनि मुतालबो कयो त जवाबदार अॻु बि कारह जा इल्ज़ाम हणी केतिरनि ई ॻोठाणनि खां भतो वठी चुको आहे, नोटिस वरितो वञे। ख़बर शामिल करे रहिया आहियूं। मुबारकपुर विचों ॻोठाणनि जो मुबैना धमकियूं मिलण ऐं फ़सुल खे नुक़सान पहुचाइण ख़िलाफ़ एहतजाज कयो। ॻोठ सुलेमान बंबल वासिन सारियुनि जो बेचारो खणी मुबैना धमकियूं ॾींदड़नि ख़िलाफ़ एहतजाज कयो। ॻोठाणनि जो चवणो त माशूक उर्फ़ मुश्तू बंगुलाणी 5 ॻोठाणनि खां भतो घुरियो आहे, न ॾियण ते मारण जूं धमकियूं पियो ॾे। संदन चवणो त जवाबदार अॻु बि कारह जा इल्ज़ाम हणी केतिरनि ई ॻोठाणनि खां भतो वठी चुको आहे, नोटिस वरितो वञे। ख़बर शामिल करे रहिया आहियूं। मुबारकपुर विचों ॻोठाणनि जो मुबैना धमकियूं मिलण ऐं फ़सुल खे नुक़सान पहुचाइण ख़िलाफ़ एहतजाज कयो। ॻोठ सुलेमान बंबल वासिन सारियुनि जो बेचारो खणी मुबैना धमकियूं ॾींदड़नि ख़िलाफ़ एहतजाज कयो। ॻोठाणनि जो चवणो हो त माशूक उर्फ़ मुश्तू बंगुलाणी 5 ॻोठाणनि खां भतो घुरियो आहे, न ॾियण ते मारण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे।